सिंधी अदबी संगत कोटड़ी पारां प्रोफेसर सैयद कलंदर शाह लखियारी जी जन्मॾींहं जे मौक़े ते खेसि बेटा पेश करण लाइ अदबी मेड़ाको कोठायो वियो। अदबी मेड़ाके में सिंध जे नामवर स्कॉलरनि, प्रोफेसरनि, अदीबनि, शाइरनि ऐं सुगड़नि वॾे अंग में शिरकत कई। अदबी मेड़ाके में स्कॉलर काज़ी खादम, सिंध संगत जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, पीर बहाउद्दीन सरंदी, सैयद कुतुब शाह लखियारी, दीदार शाम, प्रोफेसर डॉक्टर मुमताज़ शेख, गुलाम रसूल गरक, लतीफ़ शोरो, महबूब सिंधी ऐं ॿियनि एज़ाज़ी महिमाननि तौरु शिरकत कई। इन मौक़े ते शरीक महिमाननि जो चवणु हुयो त प्रोफेसर सैयद कलंदर शाह लखियारी सिर्फ़ु नाले जो न पर इल्म जो बि कलंदर हो। सिंध जे अदब जे ख़िदमत गुज़ारनि में संदसि नालो सरे फ़हिरिस्त आहे। तमामु वॾो ऐं अज़ीम इंसानु हुयो ऐं साईं जी जेका ख़ासियत हुई न त क्लासरूम में साईं आम उस्तादनि वांगुरु सिर्फ़ु पढ़ाई हलियो न वेंदो हो, पर हू जेके उनजा शागिर्द हुया उनखे पढ़ाई सां गॾु उन्हनि जो किरदारु जेको आहे न उन जी तामीर कंदो हो। दरवेश लखियारी हिकु मुहक़िक़ अदीब दानिशर हुयो जंहिंजे इल्मी लिहाज़ सां तमामु वॾा कम थियल आहे। अदबी लिहाज़ सां जिथे बि जॾहिं ज़िक्र कबो त साईं जो त लतीफ़ साईं जूं सिटूं अचनि थियूं, माण्हू सभिनी सुहिणा पखी सभिनी हंज के माण्हू मंझि अचे बू बहार। कलंदर शाह लखियारी साहिबु न सिर्फ़ु हिकिड़ो अदीब, राइटर, शाइर हुयो, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ो मुहबत वंजीदड़ माण्हू हुयो, हिकु दोस्तनि जो दोस्त हुयो। ऐं हिन असांजे सिंधी समाज में हुन जेको बि असांजे सिंध जे नौजवान खे या वॾी उमिरि खे जेको सम्झायो आहे उहो तमामु वॾो क़ाबिल क़दर। साईं बजा असां ख़ुशि नसीब आहियूं जो कलंदर शाह लखियारी जहिड़ी शख़्सियत असां सां गॾु रही, असां सां हुनजो मुहबत प्यारु रहियो। असां फ़नकार आहियूं ऐं फ़नकारनि जो प्यारु ऐं साईं कलंदर शाह लखियारी जो प्यारु बि फ़नकारनि जो हिसास प्यारु हुयो जेको हर माण्हूअ जे लाइ ऐं हर इंसान जे लाइ हुन जे लाइ हिकिड़ो सबक़ु बि हुयो। ऐं माण्हुनि खे इहो सम्झणु घुरिजे त साईं कलंदर शाह लखियारी जहिड़ा जेके इंसान आहिनि उहे केॾो न प्यार सां ॿारनि खे पढ़ाइनि था ऐं केॾी उन्हनि प्यार सां तइलीम पखेड़ी। साईं वॾो मोतबर ऐं बहितरीनु शाइर हो। न सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटीअ में अंग्रेज़ी डिपार्टमेंट जो हिकिड़ो उस्तादु हो, पर सिंधी ॿोलीअ जो आशिक़ु हो, हिकु समाज सुधारक हो ऐं घण रुखी शख़्सियत हो। मां कलंदर शाह जी पुटी आहियां। मां सभिनि खे थैंकफुल कंदमि थी एॾो सुठो प्रोग्राम हिते कयो आहे। ऐं मुंहिंजो ॾाॾाको अहिड़ो माण्हू कोन, सभिनि मां सुठो माण्हू उन जहिड़ो के थी नथो। हू इलाही रहमदिल माण्हू हुयो, सभिनि जी मदद कंदो हुयो, इलाही सुठो। हुनजी हिकिड़ी शाइरी चवंदसि, असीं सूफ़ी सफ़ा आहियूं, न की मोमिन न की काफ़िर, न कंहिं सां दोस्ती आहे न कंहिं सां दुश्मनी आहे। मेड़ाके में सिंध जे अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, फ़नकारनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तक़रीब में औरतुनि ऐं ॿारनि जो पिणु वॾो अंग शरीक थियो।